इस्लामाबाद वज़ीराअज़म शहबाज शरीफ चीन जे दौरे ते रवानो थी वियो आहे। वज़ीराअज़म सां गॾु उन जी टीम बि चीन रवानो थी वई आहे, जंहिंमें वफ़ाक़ी वज़ीर सागदार ख्वाजा आसिफ़ अहसन इक़बाल मोहम्मद औरंगज़ेब ऐं मुसद्दिक़ मलिक समेत चेयरमैन FPR बि मौजूदु आहिनि। वज़ीराअज़म चीन जी ख़ुसूसी दावत ते 4 खां 9 जून ताईं चीन जो दौरो करे रहियो हो। वज़ीराअज़म हाउस जी पधिराई मूजिबि वज़ीराअज़म जो दौरो चीन CPEC जे ॿिए मरहले लाइ अहमियत जोॻो आहे। वज़ीराअज़म पंहिंजे दौरे जे पहिरें मरहले में चीनी शहर शेनज़न वेंदो, जिते हू बिज़नेस फोरम में शिरकत कंदो। इन खां अलावा वज़ीराअज़म शेट्रन में बि हवावे जे हेडक्वार्टर जो बि दौरो कंदो, जॾहिं त वज़ीराअज़म दौरे जे ॿिए मरहले में बीजिंग वेंदो, जिते संदसि चीन जे आला क़यादत सां मुलाक़ात थींदी। वज़ीराअज़म चीनी सदर ऐं वज़ीराअज़म सां पिणु मुलाक़ातूं कंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।